योम पाकिस्तान जी परेड दौरान दिफाई ऐं फ़ौजी ताक़त जो भरपूर मुज़ाहिरो कयो वियो। क़ौमी झंडे खे 21 तोपनि जी सलामी ॾिनी वई। इस्लामाबाद जे शकरपेड़िया ग्राउंड में योम पाकिस्तान जी परेड जी पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें मुल्क जे समूरनि इलाइक़नि जी सक़ाफ़त जा रंग निखरियल रहिया। चइनी सूबनि गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर जे वफ़दनि भरपूर शिरकत कई। तक़रीब में सदर डॉक्टर आरिफ अलवी, चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा, आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, बचाव वारे वज़ीर परवेज़ खटक समेत सिविल फ़ौजी क़यादत ऐं परॾेही शख़्सियतनि शिरकत कई, जॾहिं त वज़ीर आज़म इमरान ख़ान कोरोना में मुब्तला हुअण सबबि शरीक न थी सघियो। सदर मुमलिकत आरिफ अलवी सदारती प्रोटोकॉल में पहुची परेड जो मुआइनो कयो, जंहिं बाद क़ौमी तरानो वॼाए पाक फ़ौज जे चाक ऐं चुस्त दस्तनि सलामी ॾिनी। तक़रीब दौरान पाक फ़िज़ाइया जे सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर जी क़यादत में फ़िज़ाइया ऐं पाक बहरिया जे जहाज़नि शानदार फ्लाई पास्ट जो मुज़ाहिरो कयो ऐं सदर के सलामी पिणु पेश कई। योम पाकिस्तान जी परेड जी तक़रीब जे मौक़े ते इस्लामाबाद में अॼु आम मोकल आहे। यादि रहे त मुल्क जे गादी वारे शहर इस्लामाबाद में मौसम जी ख़राब सूरत हाल सबबि 23 मार्च ते योम पाकिस्तान जी परेड तक़रीब मुलतवी कई वई हुई।